मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला शिरक तव्हांजो माफ़ न कंदो। ऐं शिरक खां अल्लाह ताला तमामु वॾो बेज़ार आहे। शिरक खां ख़ुदा तमामु वॾो बेज़ार आहे। ऐं अहिड़ी तरह शिरक खां इंसान बि बेज़ार आहे। बाज़ औक़ात इंसान शिरक खे पार्टनरशिप खे तस्लीम न आहे कंदो। घणा अहिड़ा मौक़ा आहिनि जो बंदो पार्टनरशिप खे तस्लीम न आहे कंदो। मसलन तौरु कंहिं बि बंदे खे ख़बर पई त फलाणी औरत जेकी आहे इन जो ॿिए कंहिं सां मर्द सां तालुक़ु आहे, त कोई अॻिलो वारो बंदो थींदो त हिन सां मां निकाह कयां? यार हुनजी खोपड़ी कमु कंदी भला? उहो चवंदो मां एतिरो बेवकूफ़ आहियां भला हिन औरत सां निकाह कयां? छाजे करे? निकाह इहो बंदो हिन औरत सां छाजे करे न कंदो? इन बेस ते न कंदो त हिन औरत जा ॿिए कंहिं मर्द सां तालुक़ा थियनि, यानी ॿियो को मर्द हिन जो शरीक आहे, त मां हुन सां निकाह कीअं कयां? यादि रहे त हिकु इंसान खे एतिरी ग़ैरत थी अचे, हिकु इंसान खे एतिरी ग़ैरत थी अचे त अहिड़ी हिकिड़ी मां औरत वठां जेकी बिल्कुलु कंहिं सां उनजो तालुक़ात न हुजे। हे हिकु ज़हन कंहिंजो आहे, हे हिकु नौजवान जो ज़हन आहे, हे हिकु मर्द जो ज़हन आहे। यादि रहे त पोइ अल्लाह कीअं बर्दाश्त कंदो? पैदा तव्हांखे अल्लाह कयो हुजे, तव्हांखे जवानी अल्लाह ॾिनी हुजे, तव्हांखे अखियुनि जी रोशनी अल्लाह ॾिनी हुजे, तव्हांखे अकुलु अल्लाह ॾिनो हुजे, तव्हांखे सम्झ अल्लाह ॾिनी हुजे, ऐं तव्हां पीरनि जे दरवाज़े ते किरी करे उनखे सिधो कयो, छा अल्लाह बर्दाश्त कंदो? अल्लाह ताला बिल्कुलु बर्दाश्त न कंदो। ऐं इहो ई शिरक आहे। अॼुकल्ह माण्हू खे शिरक सम्झ में नथो अचे। साईं शिरक छाखे चइबो आहे? शिरक छाखे चइबो आहे? शिरक जी आसान माना, शिरक जी आसान माना, शिरक उनखे चइबो आहे अल्लाह जी सिफ़ात, अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखणु, इनखे शिरक चइबो आहे। आसान जुमलनि में, आसान जुमलनि में माण्हू शिरक खे शिरक नथा सम्झनि। अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक जे मथां रखणु शिरक इनखे चइबो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमाए हिन पूरी काइनात जे अंदरि, पूरी काइनात जे अंदरि मदद जेकी आहे मां अल्लाह खां कई वेंदी। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हज़ारे मुस्लमान रोज़ानो नमाज़ पढ़नि था, इन जे बावजूद बि इहा आली मदद जा क़ाइल आहिनि। त हिन मुस्लमान जी खोपड़ी ख़राबु आहे न? इन मुस्लमान जी खोपड़ी हक़ीक़त में ख़राबु आहे। जो 5 वक़्त नमाज़ पढ़नि उनजे अंदरि एंट्री जे अंदरि इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, हे रोज़ानो पढ़नि बि सही ऐं न पढ़ण खां बावजूद चवनि याली मदद ऐं चवनि साईं शिरक न आहे। शिरक इनखे त चइबो आहे, ॿियो छाखे चइबो आहे? जे अल्लाह तव्हांखे पैदा कयो, जे अल्लाह ताला तव्हांखे सम्झ ॾिनी ऐं अल्लाह ताला हिन प्लेनेट अर्थ जे तरफ़ क़ुरान हकीम जारी कयो, उनजी एंट्री में स्टार्टिंग में मुंड में अल्लाह ताला फरमायो इबादत मुंहिंजी ऐं मदद मूंखां वठो। हाणे इहा ॻाल्हि मुस्लमान खे सम्झ में नथी अचे। हिन पूरी काइनात जे अंदरि औलाद जेको आहे उहो अल्लाह ॾींदो आहे, पर साईं सिंध वारा मुर्शिद बि घटि नथा कनि, हे बि औलाद ॾींदा आहिनि। हे छा, हे त शिरक आहे। शिरक भला ईअं न आहे, शिरक खे जेको आहे मेंह वांगुरु सिंग थींदा, उनजी तमामु वॾी बॉडी आहे, शिरक कंहिंखे थोरी चइबो आहे भला? अल्लाह जी सिफ़ात खणी करे मख़लूक खे मथां रखो, इनखे शिरक चइबो आहे। साईं अल्लाह औलाद ॾींदो आहे, पर हे बि घटि न कंदा, हे ख़ुदा जा प्यारा आहिनि। अल्लाह जो क़स्म नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बिल्कुलु अहिड़ी का मुस्लमान जी सोच हुई न, बिल्कुलु इहा सोच न हुई। औलाद जेकी ईंदी आहे उहो अल्लाह ताला क़ुरान हकीम में बि ईअं फरमायो मां जंहिंखे पुटु ॾियां, मां जंहिंखे धीउ ॾियां, चाहे कंहिंखे ॿ पुट ॾियां, कंहिंखे ॿ धीअरूं ॾियां, चाहे कंहिंखे कुझु बि न ॾियां, मुंहिंजे हथ में आहे। साईं असांजो मुर्शिद बि घटि न कंदो आहे, उहो घणो पावर ॾेखारींदो आहे। हे शिरक आहे, हे शिरक आहे। मुसीबत में अल्लाह ताला फरमाए मूंखे सॼो, ऐं तव्हांखे मुसीबत खां मां अल्लाह कढंदो आहियां। अगरि कंहिं मुस्लमान खे मुसीबत पहुती ऐं फौरी तौरु चई साईं बाबा मुर्शिद अची वञु, फलाणे मूंखे मरल में पहुची वञु, ऐं उहा मुसीबत अल्लाह उन खां दूरि कंदो आहे ऐं पोइ चवंदो आहे फलाणे मुर्शिद मूंखां दूरि कई, इनखे त शिरक चइबो आहे। शिरक छाखे चइबो आहे? इनखे ई शिरक चइबो आहे।
अल्लाह जी सिफ़ात खणी करे मखलूक के मथा रखणु। ऐं इहा ॻाल्हि चङनि भलनि जेको आहे मुस्लमाननि खे ज़हन में ॻाल्हि नथी अचे। यादि रहे इहा गुमराही आहे। कोई हिकिड़ो सहाबी दावा सां ॻाल्हि कंदो पूरी काइनात जे अंदरि सहाबा जी तादाद 1,24,000, हिकिड़ो कोई सहाबी बि औलाद जे लाइ, ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी, ज़िमेदारी सां कंदो, औलाद जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते न वियो। कोई बि हिकिड़ो सहाबी औलाद जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रोज़े मुबारक ते न वियो। ऐं ईअं न चई या रसूल अल्लाह मां आयो आहियां ऐं मुंहिंजी घरवारी खे काफ़ी ज़माने खां हमल नथो थिए, औलाद न आहे, या रसूल अल्लाह मूंखे औलाद ॾियो। हिकिड़ो सहाबी बि न वियो, हिकिड़ो सहाबी बि न वियो। इन ज़माने में जेकॾहिं मुर्शिद जी क़बर ते वञनि था मुस्लमान त उहो थोरो खोपड़ी खां कमु वठनि, थोरो ज़हन खां कमु वठनि। हिन पूरी काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक कोई बि न आहे। सहाबा न विया, पोइ असां मुर्शिद जे दर ते कीअं था वञूं? कोई बि सहाबी न वियो। दावा सां ॻाल्हि थो कयां, कोई बि सहाबी मुसीबत पहुती, टेंशन पहुतो सहाबा खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नओं हिन दुनिया खां विया आहिनि, काफ़ी फितनाऊं थिया, काफ़ी जेको आहे बंदा मुर्तद थी विया, ज़कात जा इनकार थी विया, काफ़ी नमाज़ुनि खे छॾे ॾिनो, फितनो ज़्यादा थियो। हे एॾो वॾो सहाबियुनि जे मथां मरलो आयो। कोई बि सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते वञी करे इहा ॻाल्हि न कई या रसूलुल्लाह हेल्प, बल्कि सहाबियुनि कीअं चयो, नमाज़ पढ़ी करे अल्लाह खां हेल्प वरिती। इहो ज़हन कीअं बणायो? इहो ई ज़हन त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बणायो, इहो ज़हन त अल्लाह जे नबी बणायो हुयो। छाजे करे हिन पूरी दुनिया जे अंदरि सभिनी खे फ़नाइत, पैगंबर जे मथां मौत, पैगंबर हिन दुनिया खां हले वियो, सहाबी जे मथां मौत, सहाबी हिन दुनिया खां हले वियो, ताबईन जे मथां मौत, हिन दुनिया खां हले वियो। यादि रहे त हिकिड़ी ज़ात खे बिल्कुलु फ़नाइत न आहे, उहा केरु आहे? उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात आहे। वञी करे हिन खां पंहिंजा मसाइला हल करायो, इन खां घुरो। ऐं असां मुस्लमान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे, असां मुस्लमान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि नथी अचे। न साईं अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, न साईं अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, बल्कि हिन मुर्शिद ई ॿुधंदो। अल्लाह ताला बिल्कुलु तुंहिंजी ॿुधंदो, अल्लाह ताला हर हिकु मुस्लमान जी ॻाल्हि ॿुधंदो। पर अल्लाह खे सॼो त सही, अल्लाह खे कंहिं टाइम सां सॾींदासीं जंहिं टाइम तव्हांजो फ़सुलु तबाह थिए। पोइ हाणे सही या अल्लाह रहम कर, जंहिं टाइम घर खे बाहि लॻे पोइ अल्लाह खे सॾींदो तव्हां। जंहिं टाइम बरसाति ज़्यादा थिए, तव्हांजो फ़सुलु ॿुॾण जे क़रीब आहे, उन टाइम तव्हां अल्लाह खे सॾींदो। जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे राहत ॾे, तव्हांखे अल्लाह ताला नफ़ो ॾे, तव्हां त उन टाइम पोइ सरकश था थी वञो। पोइ तव्हां चओ था हे असांजे बाबनि सभु कुझु कयो आहे, हे मुर्शिद सभु कुझु कयो आहे, हिन मुसीबत खे मुर्शिद रोकियो हुयो। केॾो ज़ालिम मुस्लमान आहे, केॾो ज़ालिम मुस्लमान आहे जो मुसीबत अचे अल्लाह मुसीबत मोकिली आहे, मुसीबत टरी वञे मुर्शिद मुसीबत टारी आहे। हे ख़तरनाक ॻाल्हि आहे न, हे ॻाल्हि वॾी ख़तरनाक आहे। नफ़ो कोई बि कंहिं बंदे खे पहुचे, यार तोखे नफ़ो माशाअल्लाह औलाद थी तोखे, अहिड़ी तरह तोखे नफ़ो पहुतो आहे, हे साईं मुर्शिद जी करम नवाज़ी आहे, हे मुर्शिद जी करम नवाज़ी आहे। हाणे इन जे बंदा जॾहिं को टेंशन ईंदो, को मुसीबत ईंदी न, अल्लाह टेंशन ॾिनो आहे, अल्लाह टेंशन ॾिनो आहे। केॾो ज़ालिम मुस्लमान आहे। मुसीबत जी निस्बत अल्लाह जी तरफ़, नफ़े जी निस्बत मुर्शिद जी तरफ़। इन बंदे खां अल्लाह ताला राज़ी थींदो? बल्कि मोमिन जो इहो ईमान आहे, मोमिन जो इहो कौल आहे। टेंशन पहुचंदो आहे, या अल्लाह हे तुंहिंजी तरफ़ां पहुतो आहे, अहिड़ी तरह नफ़ो पहुतो, या अल्लाह हे बि तुंहिंजी तरफ़ां पहुतो आहे, या अल्लाह हे मुसीबत आई न, या अल्लाह हिन मुसीबत खे तूं हल कयो आहे। हे कंहिंजो ज़हन? हे मोमिन जो ज़हन, हे कामिल मुस्लमान जो ज़हन।
ऐं नफ़ो पहुचे पोइ बि निस्बत अलाह जी तरफ़। हे नफ़ो मूंखे कंहिं पहुचायो आहे? हे नफ़ो अलाह ई पहुचायो आहे। हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं कोई बि अगरि बंदो चवे त फ़िलाणी मां क़बर ते वियुमि उते मूंखे औलाद मिली, फ़िलाणी मां मज़ार ते वियुमि मूंखे नौकिरी मिली, फ़िलाणी मां मज़ार ते वियुमि मूंखे बीमारी खां शिफ़ा मिली, इन ॻाल्हि खे साइड ते रखोसि। हाणे अचो हिंदुनि जी ॻाल्हि ते। हिंदू ॻाल्हि करे मां मंदर ते वियुमि नौकिरी मिली, मां मंदर ते वियुमि औलाद मिली, मां मंदर ते वियुमि मुसीबत खां हल। हाणे इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं कंपेयर कयूं त फ़र्क़ु कुझु न आहे। हे कहिड़े क़िस्म जो फ़र्क़ु आहे? हे फ़र्क़ु बिल्कुलु न आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो ई आहे त हिंदू हिकु बुत खां घुरे थो, जेको बुत ज़ार थिए थो, जेको बुत ज़ार थिए थो, ऐं तव्हां उन खां घुरो था जेको क़बर जे हेठां। शिरक इनखे ई चइबो आहे। ॿियो शिरक, शिरक कहिड़ी खोपड़ी थींदी आहे? शिरक कहिड़ो टावर वांगुरु इहो मथे बीठो हूंदो आहे, इनखे शिरक चइबो आहे। साईं यूफो जो टावर लॻियल आहे, इनखे यूफो जेको आहे शिरक चइबो आहे। शिरक इनखे ई चइबो आहे। इहो ई कमु मुस्लमान करे त मुस्लमान, पर इहो ई कमु जेकॾहिं हिंदू करे त पोइ वणियो छो? हालांकि ॿई अलाह खे त ॿई नथा छॾनि न। मां तव्हां खां पुछा कयां थो त अलाह खे इन ॿिन्हिनि मां कोई छॾे थो? अलाह खे त कोई बि नथो छॾे। हो हुन क़बर वारे खे छॾे थो ऐं हो हुन बुत खे छॾे थो। पर हुनजो बुत जेको ज़ार आहे, इहा हुनजी करामत आहे, बुत हुनजो ज़ार पियो आहे। वरी मुस्लमान जंहिंखे छॾे थो उहो क़बर जे हेठां। हे असांजी क़ौम में वॾे में वॾो जेको फॉल्ट आहे। इन फॉल्ट खां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो। अजीबो ग़रीब साईं तव्हां ॻाल्हियूं था कयो, हर ॻाल्हि खे जेको तव्हां शिरक बनायो आहे। क़बर ते जेकॾहिं अगरि मुर्शिद आहे ताज़ीम जे लाइ सजदो कयुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मुर्शिद आहे मुंहिंजो, ताज़ीम लाइ सजदो कयुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। या रसूल अल्लाह छाजे खां? अलाह जे नबी फरमायो इन्हनि जो नबी जॾहिं हिन दुनिया खां वेंदो हो न, पोइ छा कंदा? नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। जेको नबी जी क़बर खे सजदो करे नबी उनजे मथां लानत फरमाई। ऐं जेको 1400 साल खां बाद में मुर्शिदी क़बर ते सजदो करे उनजे मथां रहमत ईंदी। तव्हां खां पुछा कयां पियो, 1400 साल खां बाद में मुर्शिदी क़बर वधीक या पैगम्बर मूसा अलैहिस्सलाम या ईसा अलैहिस्सलाम जी क़बर वधीक? ॿुधायो। मूसा अलैहिस्सलाम जे पेर जे हेठां जेकी मिटी लॻल आहे, हिन ज़माने जो मुर्शिद उन मिटी जे बराबरि न आहे। छाजे करे? त मूसा अलैहिस्सलाम पैगम्बर आहे। मूसा अलैहिस्सलाम पैगम्बर आहे ऐं 1400 साल खां बाद में मुर्शिद आहे। सुन्नत मुवाफ़िक़ हलियो आहे, मुर्शिद आहे बसि। इन मुर्शिद खां वधीक टाइटल त न आहे न। वधि में वधि वली आहे। हाणे वली पैगम्बर ते न पहुचंदो न, पर छा अलाह जे नबी फरमायो? साहिब चओ अलाह जे नबी दुनिया खां वञनि पिया, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। या रसूल छाजे खां? अलाह जे नबी फरमायो इहे जीअं जो इन्हनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो न, पोइ नबी खे क़बर में हेठि लाहे करे पोइ नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। केतिरा मुस्लमान कंदा? केतिरा मुस्लमान मुर्शिद जी क़बर खे सजदो कंदा? केतिरा मुस्लमान? ऐं अलाह जो कसम हिनखे शिरक बि नथा सम्झनि, हिनखे शिरक बि नथा सम्झनि। हे बिल्कुलु वॾी इंतिहाई गुमराही आहे, इंतिहाई गुमराही आहे। इन हालत में जेकॾहिं मौत आयो त आख़िरत वरी तबाही। अलाह ताला काफ़ी गुनाह माफ़ु कंदो, अलाह ताला काफ़ी गुनाह माफ़ु कंदो। जेकॾहिं माफ़ी ते अलाह ताला अचे, लाज़मी आहे त अलाह ताला सभु गुनाह माफ़ु करे। अलाह ताला तव्हांजो शराब माफ़ु करे, अलाह ताला तव्हांजो क़त्ल माफ़ु करे, अलाह ताला ज़िना माफ़ु करे, न। अलाह ताला माफ़ी ते जेकॾहिं अचे, अलाह ताला जेकॾहिं माफ़ु करण ते अचे कंहिं बंदे जे मथां त अलाह ताला माफ़ु कंदो। चोरी अलाह ताला माफ़ु करे सघे थो? अहिड़ी तरह अलाह ताला नमाज़ बंदे न पढ़ी उहो अलाह ताला माफ़ु कंदो? ज़िंदगी में ज़िना थी तो मां कीअं अलाह ताला उहो माफ़ु कंदो? यादि रहे हिकिड़ी शइ माफ़ु न थींदी, शिरक माफ़ु अलाह ताला न कंदो। ऐं शिरक इनखे ई चइबो आहे, शिरक इनखे ई चइबो आहे। ऐं असांजी क़ौम जेको आहे बिल्कुलु नादान लॻी पई आहे, नथी सम्झण जी कोशिशि करे, नथी सम्झण जी कोशिशि करे। हिन ज़माने में जेको चए थो काफ़ी जेके असांजा मुस्लमान जे हुजण जे बावजूदि
मुस्लमान जे हुजण जे बावजूदि मां क़ुर जी आयत पेश कयां, अल्लाह जो कसम आहे, हज़ारे माण्हुनि खे मां मुस्लमान खे ॾिठुमि, हज़ारे मुस्लमाननि खे मां नोट कयुमि, मां ॾिठुमि क़ुर जो रेफरेंस ॿुधण खां बाद में बि चयूं तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे। ग़लति मूंखे न चयूं, ग़लति क़ुर खे चयूं। ग़लति छाखे चयूं? ग़लति क़ुर खे चयूं। इहो मुस्लमान, अल्लाह जो कसम मुस्लमान नथो रहिबो। हज़ारे मुस्लमान जेके पंहिंजे अक़ीदे, बातिल अक़ीदे में फाथल, जेके अल्लाह जी मदद खां अलावा ॿिए कंहिंजी मदद जा क़ाइल, क़ुर खे नेठूं, पंहिंजे शिरक अक़ीदे खे जेको आहे पंहिंजे मथां खयूं। ऐं क़ुर सां ॿुधायोसीं, चए मौलवियुनि जेको आहे न हितां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि ठाहे करे असांखे ॿुधाई आहे, हितां पंहिंजे तरफ़ां जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि जोड़ी आहे, त हे वॾो ख़तरनाक मरहलो आहे। हे तमामु वॾो, मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त फौरी तौरु मूंखे न ॾिसो, मां केतिरा दफ़ा तव्हांखे चयो आहे त मूंखे न ॾिसो, मेंबर ते मुजीब रहमान मक़सी तव्हांखे नज़र थो अचे, मूंखे हल्को सम्झो, मूंखे लोकल सम्झो, मूंखे को वैल्यू न ॾियो। यादि रहे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी खोपड़ी जे अंदरि तमामु मुस्लमान रखनि, मां जेकी आयत पेश कयां, मां जेकी हदीस पेश कयां, कम से कम उनखे वैल्यू ॾियो, मूंखे वैल्यू न ॾियो। छाजे करे मां तव्हांजो पाड़ेसरी आहियां, तव्हांजे इलाइक़े में रहंदो, मूंखे बिल्कुलु वैल्यू न ॾियो। मूंखे वैल्यू न ॾियण में तव्हांजे मथां कोई जुर्म न आहे, पर क़ुर खे जेकॾहिं वैल्यू न ॾिनो, हदीस तव्हांजे हेॾो मां बयानु कई आहे, ऐं ॿुधायो त हे साईं पंहिंजे तरफ़ां ॿुधाई आहे, हे क़ुर जी आयत साईं पंहिंजे तरफ़ां ॿुधाई आहे, त यादि रहे त हे तव्हांजे ईमान जी ज़ाया थियण जी निशानी आहे। तमामु ज़्यादा माण्हू जेकॾहिं अगरि कंहिं खां नफ़रत आहे त उनजी हर ॻाल्हि खे बंदो ग़लति चवंदो वेंदो आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे, हिन जी ॻाल्हि ग़लति आहे। कहिड़ी बिना ते? उनखे बिल फ़र्ज़ मुंहिंजो बयानु हज़ारनि माण्हुनि खे वणंदो आहे, हज़ार माण्हुनि खे बहितर लॻंदो आहे, हज़ारे माण्हू इन बयान जे एतबार सां मां सां मोहबत कंदा आहिनि, पर इन जे टकर में हज़ारे माण्हू मुंहिंजे मुख़ालिफ़ बि आहिनि, मुंहिंजे बयान ते जलंदा बि आहिनि। त मां उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त मुंहिंजो भले इनकार कयो, मुंहिंजी शख़्सियत जो इनकार कयो, यादि रहे त तव्हांजो ईमान उन टाइम ज़ाया थींदो जंहिं टाइम मां क़ुर जी आयत पेश कयां, तव्हां उनखे ठुकराए छॾियो। मां हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कयां, तव्हां उनखे ठुकराए छॾियो। हे तव्हांजो ईमान ईअं सम्झो पोइ उन टाइम वियो।